वेलकम। अॼु ख़ासि ॾींहुं आहे। ॿिए ॾींहुं गुरु नानक देव जी जनम उत्सव बर्थ सेलिब्रेशन आहे, जंहिंजे लाइ तमामु घणा सिख यात्री बि आया आहिनि ऐं अॼु खां स्वामी नारायण मंदर में बि सेलिब्रेशन शुरू थी चुकियूं आहिनि। अखंड पाठ साहिबु यानी गुरु ग्रंथ साहिब जो विदाउट ब्रेक पाठ राति खां शुरू कयो वियो आहे ऐं ॿिए ॾींहुं जॾहिं जनमदिन आहे उन ॾींहुं राति जो वॾी सेलिब्रेशन तमामु वॾी फैनफेयर सां हिते पंजाह साहिब ऐं जिते बि सिख रहनि था। असां एॾी महान हस्तीअ खे जंहिं पंजाब जे अंदरि तौहीद जो आवाज़ु बुलंद कयो, जो इक़बाल जे मुंहं मां निकितो त फिर उठी तौहीद की सदा पंजाब से, ऐं तमामु घणो प्रेस कयो वियो। हाणे ही हिकिड़ी रिलीजियस कम सूफ़ी मूवमेंट आहे जेका नॉर्थ इंडिया में 14वीं सदीअ जे आख़िर में शुरू थी, जंहिं अॻिते हली अकबर जे दीन इलाही जी ज़मीन ठाही। हिन खे भक्ति तहरीक जो नालो ॾिनो वियो, जंहिंजा मुख्य किरदार कबीर साहब, गुरु नानक देव, नामदेव, सदनो, रविदास ऐं मीराबाई। हिननि मज़हबी छूत छात एक्सट्रीमिज़म खे ख़तमु करण खां अल्लाह जी वहदानियत जो सबक़ु ॾिनो। गुरु नानक जे बाणीअ जो पहिरियों अखर आहे एको, माना वन, हिकु। इको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजोनी सैभंग गुर प्रसाद। ही सिखनि जो कलमो आहे। चए थो त हिकिड़ो ई मालिक ऐं ख़ालिक आहे। ओंकार में टे लफ़्ज़ अचनि था, अकार उकार मकार, माना पैदा कंदड़ पालींदड़ ऐं मारींदड़ हिकिड़ो ई आहे, सॼे जहान खे हलाईंदड़। सतनाम उहो ई हक़ आहे, उहो ई क़ाइम दाइम आहे। करता पुरख सॼी दुनिया जो कंदड़, द डूअर ऑफ द ऑल वर्ल्ड्स। निर्भव ही इज़ फियरलेस, कंहिंजो भउ कोन्हेसि। निर्वैर कंहिं सां बि वैर दुश्मनी दोस्ती खां न्यारो आहे। अकाल पुरख द बीइंग इन ऑल द टाइम्स, टाइम ऐं स्पेस खां ॿाहिरि आहे जी। अकाल मूरत, काल चइबो आहे वक़्त खे, सिर्फ़ु मौत खे न, माना हिन गिरदान खां टाइम स्पेस खां ॿाहिरि। अजूनी जेको पैदा नथो थिए, जेको मरे नथो, लम युलत वलम यूलत। अजूनी सैभंग ख़ुदि ब ख़ुदि कंहिं पैदा न कयो आहे, सेल्फ एग्ज़िस्टेंट गुर प्रसाद। हाणे हिते जेको ज़ोर आहे उन खे हासिलु करण जो तरीक़ो आहे हुन जी बख़्शिश, जंहिं ते हू महिर करे। जॾहिं को मुर्शिद मिलाए थो, जॾहिं को गुरू मिले थो, जेको हुन जे अंदर में उहा रोशनी विझे थो। गुरु नानक जे सुखमनी मशहूरु हिकिड़ो समरी आहे गुरु ग्रंथ साहिब जी। ज्ञान अंजन गुर दिया अज्ञान अंधेर विनाश। चए थो सुरमो मूंखे ॾिनो गुरूअ ज्ञान जो, त अज्ञान वारो जेको अंधेरो आहे उहो ख़तमु थी वियो। त अहिड़े तालीम सां जॾहिं टीचिंग्स शुरू थियूं, जेका अजीब ॻाल्हि आहे त कबीर साहब मुस्लमान हुआ, उन जा संत जेके पोइलग थिया उहे हिंदू घणा। हिननि जो जेको बनारस आहे, जंहिंखे काशी हिंदू चवंदा आहिनि, अॼुकल्ह वाराणसी चइबो आहे, उते आस्थान आहे। ऐं गुरु नानक देव खे मुस्लमान घणो मञींदा, जंहिंजे करे हुनखे नानक शाह जे टाइटल सां नवाज़ियो वियो। नानक शाह त पाण तिलवंडी, माना हींअर हुनजो नालो स्टेशन जो ननकाना साहिबु आहे, उते पैदा थिया। ऐं पोइ 4 उदासियूं, माना 4 लंबा सफ़र करे सॼी दुनिया में इवन मके मदीने ताईं वञी ऐं तौहीद जे कलाम खे हलायो। उहो हींअर सांडियल आहे गुरु ग्रंथ साहिब में,
जंहिंमें गुरु नानक साहिब सां गॾु कबीर साहिब जी बि, बाबा फरीद गंज शकर जी बाणी आहे, भीखम जी आहे। को ज़ात पात सदनो कासाई हो ऐं रविदास चमार हो। हीअ जेका छूत छात वारी तहरीकूं हुयूं न हिंदूज़ जूं, उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो रिवोल्ट हुयो, त जंहिंखे भक्ति तहरीक चयो। ऐं गुरु नानक पाण नॉर्थ सिंध में, उत्तर सिंध में विज़िट कयो आहे, शिकारपुर ताईं आया आहिनि। त सिंध जा सभु हिंदू जेके आहिनि उहे नानक पंथी चया वेंदा आहिनि ऐं हर मंदर में गुरु ग्रंथ साहिब महाराज जी सवारी मौजूदु आहे। त ही उहा ज़ात आहे जंहिं माण्हूअ जी नज़र खे रोशन कयो। तव्हां ॿिन्ही शख़्सियतुनि ते असां ॻाल्हाईंदासीं, कबीर साहिब ते बि ऐं गुरु नानक ते बि। गुरु नानक साहिब लाइ मां एतिरो चवंदुसि त हिंदुनि जे अंदरि जेके इहे छूत छात वारी ॻाल्हियूं हुयूं या जेके ॿाहिरियां साधन आहिनि, माना ॿाहिरीं जेका रहणी आहे, उन खे सम्झाइण जो तरीक़ो आहे। हिंदू हॾ न आई जणियो तो न जुगाए, शाह लतीफ़ जो कलाम आहे। तिलक तनी सी लाइ सचा जे शिरक सां। शाह साहिब इहो जणियो जेको ज़िक्र कयो आहे, इन जणे लाइ ॿुधायां थो, 3 धागा आहिनि जेके पंडित मंत्र पढ़ी ॿार खे हीअं पाईंदा आहिनि। इन खां सवाइ इहो हिंदू करण जो तरीक़ो आहे। हाणे गुरु नानक चए थो त बाबा इहे 3 धागा आहिनि छा, उनजो फ़िलसफ़ो ॿुधाए, नथा ॿुधाए सघो। हाणे गुरु नानक ॿुधाए थो, दया कपह, कपह जेका आहे न, सिंधी में बि कपह चइबो आहे, उहा रहम जी कपह खणो। संतोख सूत, सुट ठाहियो सब्र ऐं शुक्र जो। दया कपह संतोख सूत। जत ॻंढी, ॻंढ ॾिबी आहे न धागनि खे, त उहा ॻंढ कहिड़ी आहे, पंहिंजे पाण ते कंट्रोल कयो जी। जत ॻंढी सत वटि, हमेशह सचार रहो, सच ॻाल्हायो। ए जनेऊ जीअ का हई त पांडे घत, ए पंडित अहिड़ो जणियो तो वटि आहे त मूंखे पाए। छो त हुनखे बि जणियो पाइनि पिया गुरु नानक खे जॾहिं नंढो, त उन नंढाप में ई चए थो पंडित सां मुखातिब आहे, न आयो जले न मर लॻे। हाणे कपह जो जेको तव्हां ठाहियो उहो त टुटी वेंदो, जेके सगन मां ठाहियो, ना ए टुटे। ही जेके रहम जो, जत जो, संजम जो, सच जो तो सॻो ठाहियो, असांखे सेखारियो। ना ए टुटे न मल लॻे, मेरो न थिए, ना ए जले न जाए, सड़ंदो बि न। धन सु माणस नानका, उहो माण्हू धन आहे जो गल चले पाए, जंहिंजे ॻिचीअ में अहिड़ो जणियो विधल आहे जी। दया कपह संतोख सूत, संतोख माना राज़ी, रज़ा ते राज़ी, थोरी में बि ख़ुशि, ऐं सच जे मथां, सच जे मथां। छो त जेको सच आहे न उहो ई हक़ आहे जी। हक़ ऐं सच खे सम्झण खां गुरु नानक वटि तमामु वॾो कलाम मिले थो। गुर पीर ता हामा तां भरे जा मुर्दार न खाए। तुंहिंजो मुर्शिद, तुंहिंजो गुरु, तुंहिंजो पीर तुंहिंजी हाम तॾहिं भरींदो जॾहिं तूं इहे बेईमानी जे कमनि खे छॾींदे जी। गुरु नानक हर कंदे मिले थो, ॿिज छटींदे मिले थो जी। ऐं ॿनीअ में कमु कंदे हिन जो आख़िरी जेको आस्थान आहे उहो करतारपुर आहे। उहा करतारपुर हिते पाकिस्तान में सभु आस्थान, पंजाह साहिब, ननकाणा साहिब, करतारपुर, इहे सभु पाकिस्तान पंजाब में मौजूदु आहिनि। ऐं सिख इंडिया जा चवंदा आहिनि त असांजो ही मख़ मदीनो आहे, असांजो सॼो कुझु हिते छॾियलु आहे ऐं तमामु घणो प्यार सां ईंदा आहिनि। हींअर गाॾियूं भरिजी आयूं आहिनि। त हितां जो जेको माण्हू आहे, इन तहरीक, भक्ति तहरीक सां गॾोगॾु सूफ़ी तसौफ़ जी तहरीक हली आहे, जंहिंजा मुहदार असां वटि शाह सचल सामी, रोहला, दिलपता सभई मौजूदु आहिनि। त पाण छा ॿुधायूं त ख़ुदा जी राह तव्हां पंहिंजे धंधो कंदे, दुनिया में रहंदे, जंगलनि में वञण जी ज़रूरत न आहे जी। किर्त करणी, 3 उसूल ॿुधायां थो मां हुनजी ज़िंदगी जा। किर्त करणी माना धंधो करिणो आहे, नौकिरी करणी आहे, हिलाल जी रोज़ी खाइणी आहे। नाम जपणा, अलाह खे यादि करिणो आहे, उनजो ज़िक्र करिणो आहे, उनजो फ़िक्र करिणो आहे। 3 वंड छकणा, सखी थियो, दाता जे क़रीब वञणु चाहियो था, वंड छकणा। छकड़ा पंजाबी में चइबो आहे खाइण खे, वंडे माना विराहे, सिंधी में बि चवंदा वंडे विराहे खा, वंड छकणा। ही 3 उसूल आहिनि जंहिं ते हुनजो पूरो फ़िलसफ़ो बीठल आहे। त इहो सच तॾहिं हासिलु थींदो जी
घाल खाए कुछ हथों दे। गुरु नानक साहब चए थो त मेहनत करे पंहिंजी रोज़ी कमाए ऐं उन मां पंहिंजे हथें ॾे, घाल खाए कुछ हथों दे, नानक राह पछाणे से। अलाह जी राह जेकॾहिं तोखे घुरिजे थी, सिधी राह, उहा इहा आहे त पंहिंजे महिनत से जी ॿिए खां रोज़ी न वठि ऐं ॿिए खे ॾे, पंहिंजी रोज़ी कमायल मां विरहाए ॾे, त इहा राह जेका आहे सा तोखे वठी वेंदी। इहा ई तौहीद जी राह आहे जेका अॼु असां पंहिंजे दोस्तनि सां बि ॻाल्हाईंदासीं। तमामु सुठी कंपनी आहे मूंसां सॼे हथ ते अली हसन राजपर साहिबु असांजो दोस्त जेको ईंदो रहंदो आहे। साईं वॾी महिरबानी तव्हां आया। ॿिए कुर्सी ते डॉक्टर पारस नागपाल जिन खे हिन मत जी सुठी ॼाण आहे ऐं इन में सफ़र कनि था पिया। तव्हां ॿिन्ही जी महिरबानी, तव्हां आया, ॾाढी ख़ुशी थी। साईं हाणे तव्हां सां असां हिन तौहीद जे ॻाल्हि ते ॻाल्हाइणु चाहींदासीं। असांजे तसौफ़ जे बैकग्राउंड सचल साईं त वॾे नारे सां तौहीद जो दोहल वॼायो आहे। जी साईं, तव्हां वंडियो असां सां। साईं, तौहीद जो फ़लसफ़ो तसौफ़ जो बुनियादी फ़लसफ़ो आहे। वाह बेटा, ई साईं चयो आहे त वहदत तां कसरत थी, कसरत वहदत कुल। वाह वस्कला। जॾहिं केर बि कोन हो त ख़ुदा जी ज़ात मौजूदु हुई। गालिब भी चयो आहे, जब कुछ न था मैं न था तो ख़ुदा था, मैं न होता ख़ुदा होता। बुनियादी फ़लसफ़ो आहे। बेशक। ऐं जॾहिं ख़ुदा पंहिंजो पाण सां प्यारु करणु चाहियो, पंहिंजो पाण खे ॾिठईं त हुन सोचियो त थी ऐं थी पियो। कुन ऐं फयकुन। का बि शइ को बि वजूद अध में वजूद मां न ईंदो आहे। त भिटाई साईं जो फ़लसफ़ो त वहदत तां कसरत थी। हीअ जेका कसरत असांजी आहे, जेके शयूं सभु जेको आहे सो पैदा थियूं, तव्हीं असीं ॿिया टिया सभु किथां पैदा थियासीं। नंबर ॿी ॻाल्हि त तसौफ़ जो बुनियादी नुक़्तो आहे त इंसान खे अल्लाह साईं मिटीअ मां पैदा कयो, पर उन में रूह पंहिंजो विधई, पंहिंजो फूकियो, जंहिंजे करे हू एतिरो फज़ीलत वारो जो मां वरी इहो जुमिलो थो चवां त इंसान खे अल्लाह साईं मिटीअ मां पैदा कयो ऐं उन में पंहिंजो रूह विधो। मां चवां थो, जॾहिं ख़ुदा न हिंदू आहे, न मुस्लमान आहे, न सिख आहे, न यहूदी आहे, जॾहिं ख़ुदा सिख यहूदी ऐं हिंदू न आहे त जंहिंमें पंहिंजो रूह विधे, उहो यहूदी ऐं सिख ऐं मुस्लमान कीअं थो थी सघे? असां कयूं था जेको ॼाओ ई उतां आहे। त वहदानियत जेका आहे उहो बुनियादी फ़लसफ़ो आहे। नंबर ॿी ॻाल्हि मां मुबारक ॾियां थो जनम ॾींहं ते सिखनि जे, गुरु नानक जे जनम ॾींहं ते सभिनी सिखनि दोस्तनि खे ऐं जेके रूह जा मुतलाशी आहिनि असांजा, उन्हनि सभिनी दोस्तनि खे। त छाकाणि त गुरु नानक रुॻो सिखनि जो कोन्हे, असांजो बि आहे, असांजो बि आहे। हाणे हीउ जेको वहदानियत जो फ़लसफ़ो आहे, जेको असांखे भगत कबीर सेखारियो ऐं जेको असांखे गुरु नानक सेखारियो, इहो को नओं फ़लसफ़ो न आहे, इहो शुरूअ खां रहियो आहे। हर नबीअ जो इहो ई फ़लसफ़ो आहे, वहदानियत। वहदानियत बुनियादी नुक़्तो आहे हर मज़हब जो। उहा ॿी ॻाल्हि आहे त असां मज़हब खे सही सिखियो न आहे। हाणे असां हिन खे जेकॾहिं सम्झंदासीं, इन ॿिन्ही जे जेकॾहिं फ़लसफ़े खे सम्झंदासीं त असांखे उन दौर में वञिणो पवंदो। जेकॾहिं असां गुरु नानक जो दौरु ॾिसंदासीं ऐं भगत कबीर जो दौरु ॾिसंदासीं त माण्हू माण्हुनि खे विरहाइनि पिया। बेशक जहिड़ो हो, हीउ मुस्लमान आहे, हीउ हिंदू आहे। अच्छा, मुस्लमाननि में ज़ात पात जो फ़र्क़ु, हे वॾी ज़ात जो आहे, हीअ नंढी ज़ात जो आहे। ठीकु साईं। हीअ जेके समाजी जेका अणबराबरी हुई ऐं जेका मतभेद हुई, समाजी मतभेद या मज़हबी मतभेद हुई या मज़हबी ग़लति रसूमात हुयूं जिन खे माण्हुनि सम्झो कोन हो, जिन में फाथल हा, जो पंहिंजे महवर खां इन्हनि जे ख़िलाफ़ जेका बग़ावत थी, उहा सॼी बग़ावत जेका आहे उन दौर में गुरु नानक कई, भगत कबीर कई ऐं माण्हुनि खे मेड़े हिकिड़ो वहदानियत जो दर्स हुननि ॾिनो। गुरु नानक चयो, ना हम हिंदू ना मुस्लमान, असां न मुस्लमान, इहो जहिड़ो ई अजायो आहे त मुस्लमान जन्नत में वेंदो या हिंदू वेंदो, वॾी ज़ात जो हिंदू वेंदो जन्नत में या नंढी ज़ात जो वेंदो, सिख वेंदो या ईसाई, न। ख़ुदा सभिनी जो, ख़ुदा सभिनी सां प्यारु करे थो, ख़ुदा सभिनी में मौजूदु आहे। ना हम हिंदू ना मुस्लमान। त हू चए थो, ऐं साॻी ॻाल्हि सचल साईं कई आहे त को कीअं चवे, को कीअं चए, मां जो ई आहियां सो ई आहियां। ॿुधो साईं, तो साॻियो ई फ़लसफ़ो हो गुरु नानक जो, साॻियो ई फ़लसफ़ो हो भगत कबीर जो, त बाबा माण्हुनि खे विरहायो न,
छो त ख़ुदा सभिनी सां मोहबत करे थो, वाह। सिज सभिनी जे मथां साॻियो ई उभिरे थो, ख़ुदा सभिनी खे साॻी रोज़ी ॾिए थो। सभिनी जी जेकॾहिं तव्हां केमिकल एनालिसिस कंदव त हिंदूअ जी केमिकल एनालिसिस कंदव त साॻा ई केमिकल्स आहिनि हुन में, साओ सभई साॻियो था खणनि। अलाह साईं पाणी सभिनी खे साॻियो थो प्यारे, साॻी मिटीअ मां निकिता आहियूं, साॻी मिटीअ में वेंदासूं, त पोइ ही फ़र्क़ु अजायो छा? साईं तमामु सुठो। ना हम हिंदू ना मुसलमान, अलाह राम के पिंड प्राण। असांजे साई जो वक़्तु आहे, इन कलामनि ते वरी गॾिबासीं, थोरो इंतज़ारु कयो, महिरबानी। वेलकम बैक। वापसी साईं तां त अली हसन सां ॻाल्हाए चऊं पिया त वहदत मां कसरत थी, कसरत वहदत कुल। त हाणे डॉक्टर पारस हिन ते रोशनी विझंदो त कबीर साहब छा पिया चवनि? कबीर साहब बि हिन साॻी ॻाल्हि कई आहे, चवंदा अवल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे। अवल अल्लाह नूर पाया कुदरत के सब बंदे, एक नूर ते सब जग उपजिया कौन भले को मंदे। एक नूर ते सब जग उपजिया कौन भले को मंदे। वाह। त उहो ई चवण मुक़सदार साॻी ॻाल्हि साईं जेकी ॻाल्हि कई त बाबा रब जेको आहे सभिनि में वसे थो पियो। पोइ हिंदू छा, मुस्लमान छा, पोइ शिया छा, सुन्नी छा, हुन त कंहिं लाइ का तफ़रीक़ नहीं पैदा कई आहे। रब जे वेझो उहे ई आहिनि जेको पंहिंजे अमलनि सां कोई रब जे वेझो ने के उनजे परे ने। वाह वाह। जीअं गुरु ग्रंथ साहिब में बि लिखियलु आहे त कर्मी आपो आपणे के नेड़े के दूर। वाह। त पंहिंजे अमलनि सां ई, पंहिंजे कर्मनि सां ई के रब जे तमामु वेझो ने के उन खां परे ने। वाह वाह। जीअं बुले चयो आहे त अमला उते होन निबेड़े खड़ी रहनगियां ज़ातां। अल्लाह जी दरगाह में तव्हांजे अमलनि सां फ़ैसिला थींदा। निबेड़े चइबो आहे फ़ैसिलनि सां। त कर्मी आपो आपणे जी के नेड़े के दूर जी। त पोइ इहो असांखे कोई हक़ु ॾिनो आहे त असां कंहिं चऊं बाबा हीउ मज़हब सही आहे, हीउ मज़हब ग़लति आहे। ठीकु आहे, सभु मज़हब हिकु प्यार जो दर्स ॾियनि था पिया, एको जो दर्स ॾियनि था पिया। चाहे गुरु नानक साहिबु हुजनि, चाहे कबीर साहिबु हुजे, चाहे सामी साहिबु हुजे, सभिनि सूफ़ियुनि सभिनि मज़हबनि हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त बाबा हिकिड़ो रब आहे जंहिंजा सभु हीउ बंदा आहिनि। ठीकु आहे, त एक नूर ते सब जग उपजिया कौन भले कौन मंदे। हा। त इन करे न जान में रही करे पंहिंजो किर्त बि करिणो आहे, कमु बि करिणो आहे, लेकिन उन सां गॾोगॾु पंहिंजे रब खे बि यादि करिणो आहे, पंहिंजे रब सां बि पंहिंजो पाण ॻंढिणो आहे। छो त इंसानी ज़िंदगी कहिड़ो भरोसो आहे। जीअं साहिबनि चयो आहे त जैसे जल ते बुध बुधा उपजे ॿिन से नीत जग रचना ते से रची कहो नानक सन मीत। वाह ज़बरदस्त। त सामी साहिब बि साॻी ॻाल्हि कई आहे। हा हा। जल में फोटो जीअं लहरूं न लॻे अधु थिए, तूं पिण आहीं तीअं दुनिया में को ॾियणो। वाह। त बंदा जेतिरो थी सघे त हिते पंहिंजा सुठा कम कर, सुठा कर्म कर ऐं पंहिंजे रब खे यादि, रब खे न वसार। पंहिंजो दुनियावी किर्त बि कर, दुनियावी कम बि कर, लेकिन गॾो गॾु पंहिंजे रब खे बि यादि रख। छो त तुंहिंजी हैसियत छा आहे, अॼु आहे सुभाणे न आहे। जीअं जल में फोटो जीअं लहरूं लॻे अधु थिए, का ख़बर आहे त अॼु आयूं सुभाणे न हुजूं, हीउ पल आयूं अॻिलो पल न हुजूं। त तव्हां पंहिंजो अहिड़ो कर्म करे वञो जीअं तव्हांखे पोयां तव्हांखे दुनिया यादि रखे। जीअं कबीर साहिबु चयो आहे त कबीर जब तुम आए जगत में लोक हंसे तुम रोए, ऐसी करनी कर चलो तुम हंसो जग रोए। ज़बरदस्त। इन खे एक्सप्लेन कयो। वाह वाह, ॾाढी ज़बरदस्त। बंदा ॾिसो जॾहिं ॿारु ॼमंदो आहे, दुनिया में ईंदो आहे त दुनिया ख़ुशि थींदी आहे, चढ़ो वाह वाह ॿार, पर उहो रोंदो आहे, ॿारु रोंदो आहे, ॿारु रोंदो आहे। त ए बंदा तूं हुन दुनिया में रही करे अहिड़ा कर्म कर, अहिड़ा कम कर, तूं हितां खिलंदो वञी ऐं दुनिया तुंहिंजे लाइ पोयां रोए। वाह वाह ज़बरदस्त। मूंखे हज़रत अली जो हिकिड़ो कोट यादि थो अचे, तव्हां सां शेयर कजे। वाह। चए थो दुनिया में ईअं रहो, अहिड़ी रहणी रहो, अहिड़ो अमल कयो जो माण्हू तव्हांजे मिलण खां सिकंदा रहनि। मतिलबु माण्हू चाहिनि त किथे तव्हां गॾिजो, माण्हू तव्हां खां अपॉइंटमेंट वठी अचनि, तव्हांजे ॾिसण लाइ, तव्हां सां ॻाल्हाइण लाइ माण्हू सिकंदा रहनि। अहिड़ो अमल कयो जो माण्हू जेसीं तव्हां जीअरा आहियो तव्हां सां मिलण लाइ सिकंदा रहनि, ऐं जॾहिं मरी वञो को ॿुधे त हथ मथे खणी तव्हांखे दुआ ॾे। त हिन खे चइबो आहे इंसानी ज़िंदगी। जी। त हीअ जेका ॻाल्हि आहे, जेका डॉक्टर पारस ॿुधाई
त जब तुम आए जगत में जग हसे तुम रोए ऐसी करनी कर चलो तुम हसो जग रोए। पुठियां तुंहिंजे लाइ हज़ारे माण्हू रहंदा आहिनि, जेके वॾियूं शख़्सियतूं आयूं आहिनि त माण्हू कीअं उन्हनि खे जेको आहे सो यादि था कनि पिया। हा, तमामु सुठी ख़ूबसूरत ॻाल्हि। हाणे जेको इहो अवल अलाह नूर पाया, चाहींदुसि त हीअ हिकिड़ी मुख तमामु ख़ासि शइ आहे। कुदरत के सब बंदे एक नूर ते सब जग उपजिया। उपजिया माना पैदा थियो। कौन भले को मंदे लोका भरम न भूलो भाई। खालिक खल्क खल्क में खालिक, खालिक खल्क खल्क में खालिक, पूर रहो सब ठाई। जी, याने बाबा फरीद जो याद थो अचे, जेको बि गुरु ग्रंथ साहिब में लिखियल आहे, फरीदा खालिक खल्क में खल्क वसे रब मां, मंदा किसनो आखिए जो तुझ बिन दूजा न। तोखां सवा को ॿियो आहे कोन, मां कंहिंखे बुरो छो चवां। रहणी जो जेको वॾे में वॾो कमु आहे त माण्हूअ जी दिलि न रंजाइजे, अहिड़ी तरह सां जीजे जेको वणे सो कयो। डादे जो बि डहंदा आहे बुला, डादे जो भी डहंदा है मस्जिद डादे मंदिर डादे, डादे जो भी डहंद। एक बंदे दा दिल ना ड्रावी ओ विच रब ही रहंदा है, दिल ना ड्रावी। बाबा फरीद गंजशकर चयो आहे, जे तो परियां दी सिक हां न ड्राह कहीं दा। ख़बरदार, जेकॾहिं तोखे मालिक सां मोहबत आहे, याने तूं पाठ पूजा करें थो, आरतियूं करें थो, हज ज़कात नमाज सभु करीं थो, रोज़ो रखीं थो, पर माण्हुनि खे रंजाईं थो, त तुंहिंजी इबादत कहिड़े कम जी। छो त ख़ल्क वसे रब मां, ख़ालिक ख़ल्क में। जी, त ही जेका सम्झ आहे इहा सभिनी मज़हबनि ॾिनी आहे, पर तसौफ़ उनखे रिवाइव थो करे। ही भक्ति तहरीक उनखे यादि थी ॾियाराए। जी, क़ुर मजीद चए थो त इंसानु मुंहिंजो राज़ आहे, मां इंसान जो राज़ आहियां। कंहिं हिकिड़े बेगुनाह माण्हू खे मारणु सॼी इंसानियत खे क़तल करण जे बराबरि आहे। त इहे ॻाल्हियूं असां खां छो थियूं विसरी वञनि। जी, त ही जेको कबीर साहिब जी वाणी आहे, जंहिंमें चए थो अलाह अलख न जाई लखिया। अलाह अलख आहे माना जंहिंजी लख न पए। अलाह अलख न जाई लखिया, गुर गुड़ दीनो मीठा। मुर्शिद सम्झाए ॿुधाईंदो, कहे कबीर मेरी शंका नासी, सर्ब निरंजन ॾीठा। चई मूंखे जॾहिं मुर्शिद अखियूं ॾिनी, जीअं मूं चयो त ज्ञान अंजन गुर दिया, अज्ञान अंधेर विनाश। हीअ जेको अज्ञान वारो पढ़ंदो आहे ख़तमु थियो। कहे कबीर मेरी शंका माना वहम भरोसा विसविसा ख़तमु थी विया। जी, शंका नासी, असांखे सभिनी में उहो मालिक नज़र अचे थो पियो। त वरी साई जो वक़्तु आहे, थोरी देरि खां पोइ मिलूं था। वेलकम बैक साईं तां वापसी। त जीअं हिंदुनि खे गुरु नानक साहिब जन बहस करे जणे जे मथां तमामु सुठी ॻाल्हि ॿुधाई, ऐं हाणे मुस्लमाननि सां तमामु घणो बहस मुबाहिसो थियो। त हाणे पाण ॿुधाइनि था त मुस्लमान मुसावे आप, जेको पंहिंजो पाण खे साफ़ करे, पंहिंजे अंदरि उहा शइ ॻोल्हे लहे। जी, त मां तव्हांजे शहर खां बि क़रीब आहियां। मुसलमान मुसावे आप, सदक सबूरी कलमा पाक। गुरु नानक चए थो त सिद्दक रखे माना स्ट्रांग फैथ रखे, सबूरी माना धणीअ जी रज़ा में राज़ी रहे। छो त इस्लाम जी माना आहे सरेंडर अनकंडीशनली टू द विल ऑफ गॉड, दिस इज़ इस्लाम। जी, त सिद्दक सबूरी ॿ शयूं ॿुधाए थो। कलमा पाक, जी, कलमे जो विर्द, नाम जो सिमरण, अलाह जी यादि। खड़ी न छेड़े पड़ी न खाए, नानक सो मुसलमान बिश्त को जाए। जेको हक़ परायो न खणे, ॿिए खे छेड़छाड़ न करे। जी, ऐं सबूरी ऐं सिद्दक सां
अलाह जे रज़ा ते राज़ी रही ज़िंदगी गुज़ारे, उहो ई मुस्लमान बिश्त में वेंदो जेको ॿियनि जे दिलि खे न ॾुखे। छो न ॾुखे? हा, ही बार बार असां चऊं था कंहिंजी दिलि न ॾुखे। छो? सभु घटि राम बोले, रामा बोले, राम बिना को बोले रे। ग्रंथ साहिब जी बाणी आहे त सभिनी जे अंदरि जेको ॿोलण वारो आहे, जीअं असांखे अली हसन साहिबु ॿुधायो त अलाह पंहिंजो रूह फूकियो उन मिटी जे पुतले में। भला जॾहिं माण्हू मरी थो वञे, कन हलिया था वञनिसि, अखियूं हली थियूं वञनिसि, नकु गुम थो थी वञेसि, कुझु न, उहो ॿोलण वारी शइ हली थी वञे न। सभु घटि राम बोले, हुनखे लफ़्ज़ राम सां डिफाइन थो करे। उहो ॿोलण वारी शइ कहिड़ी आहे? रामा बोले। सभ में उहो साॻियो ई अंदरि रूह पियल आहे, उहो ॻाल्हाए थो। राम बिना को बोले रे, उन साह खां उन रूह खां सवाइ को ॻाल्हाए ॾेखारे। सभु गोबिंद है, गोबिंद हिकिड़ो एट्रीब्यूटिव लफ़्ज़ आहे अलाह लाइ। सभु गोबिंद है, सभु गोबिंद है, गोबिंद बिन नहीं कोई। इन करे ॿिए जी दिलि न रंजायो जी, त सभिनी में गोबिंद नज़र अचे। हिकु कसर दर लख कोड़े कंस खिड़कियूं, जेॾां कयां परख तेॾां साहिब साम्हूं। त साहिब मूंखे साम्हूं नज़र थो अचे, जंहिंजी नज़र खुलियल आहे, जंहिंखे उहो ज्ञान अंजन मिलियल आहे। त इन करे कंहिंजी दिलि हां न ड्राह कहींदा। त सुठे में सुठी बंदगी आहे चई कबीर संसार में ॿ ई कम करणा आहिनि जी। देने को टुकड़ा भला, टुकड़ो माना मानी जो टुकर ॾियो, मानी जो टुकर ॾियो, कंहिंजी ज़रूरत बेसिक नीड पूरी कयो। लेने को हरी नाम, वठण लाइ छा आहे? अलाह जो नालो। यानी माण्हू सां बाझारा थी पओ, उन्हनि खे ॾियो। रब जूं सिफ़तूं जॾहिं बंदो पंहिंजे अंदरि पैदा थो करे, तॾहिं उहो रब जे क़रीब वञे थो पियो। त इन तौहीद जे सबक़ खे सम्झणो आहे, दुनिया जी हक़ीक़त खे, माण्हू जे जेको हाणे मां जॾहिं स्कूल कॉलेज में पढ़ंदो हुउमि, मुंहिंजा उहे फ़ोटू मुंहिंजे किताब ते छपियल आहे, मां ई नथो सुञाणा, उहो माण्हू कोन्हे न। हिन जी ट्रांज़िटरी शइ खे सम्झणो आहे जेकॾहिं, असुली तसौफ़ तॾहिं सम्झ में ईंदो त हीअ दुनिया रुॻो नज़र थी अचे। उहो कीअं नज़र थी अचे? त जेको असां पहिरियां सियाणंदा आहियूं, हाणे उहो फ़ोटू मां ई नथो सुञाणा, जंहिंखे ॾेखारियां बाबा कोन्हे। तव्हां जॾहिं 5 सालनि जा उहो किथे हमरा ॾेखारियो असांखे उहो ॿारु, त जेतिरी बि तव्हांजी उमिरि आहे, त हीअ सभु शइ ॾिसण जो खेल आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते माण्हू वञे थो, सिर कंपियो पग डगमगे, जॾहिं कुराड़ो थींदो हीअं हीअं सिर हलंदो, पग चइबो आहे कदमनि खे, उहे डगमग कंदा। नैन जोत ते हीन, नज़र न ईंदो। कहो नानक ए बिध भई, अहिड़ी हालत थी थई त उहो न हर रसलीन। अड़े हाणे बि मालिक खे यादि नथो करे, त जंहिंमहिल बि जाॻो, जब जाॻे तभी सवेरा। त इन्हनि शयुनि खे असांखे चङी तरह सम्झणो आहे। त हाणे वरी साईं अली हसन ॾांहुं हलूं था। साईं मुंहिंजा असांखे ॿुधायो कुझु। हा साईं जे दौर में गुरु नानक हुयो, भगत कबीर हुयो, हालांकि रुॻो शयूं चेंज थियूं आहिनि, इंसान चेंज थिया आहिनि। अॼु बि साॻी सिचुएशन आहे। ॻाल्हि इहा आहे त मज़हब, अॻे मां अर्ज़ु करे चुको आहियां त सभु मज़हब इंसान जे लाइ आया आहिनि। सभिनी मज़हबनि जो पैगाम इंसानियत आहे, सभिनी मज़हबनि जो पैगाम मुहबत आहे। सभई मज़हब ख़ुदा ॾे वठी वञनि था। पर इहा वॾी हैरत जी ॻाल्हि आहे त मज़हबी ठेकेदारनि बजाए मोहबत फैलाइण जे नफ़रत एॾी फैलाए छॾी, एॾी फ़र्क़ाबंदी करे छॾी, माण्हुनि खे एॾो विरहाए छॾियो जो हर फ़र्क़ो चए पियो मां ई सचो आहियां, मूं वटि ई ख़ुदा जो सचो पैगाम आहे, ॿियो कूड़ो आहे। ऐं हिक ॿिए जो क़त्लेआम शुरू कयो। हज़ारे लखे माण्हू क़तल थी विया। ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं रसूमात, अंधियूं रसूमात हुननि घड़ियूं। हिन में हेतिरा सवाब आहिनि, हीउ ख़ुदा जो रस्तो आहे जो माण्हुनि खे वञी अंधेरे में विधो हिननि। हाणे इहो जेको मज़हब ते ऐं ख़ुदा ते जहिड़ो हो, मुंहिंजो ई रस्तो सही रस्तो आहे, मुंहिंजो ई रस्तो ख़ुदा जो रस्तो आहे, इन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी वॾी चमाट हुई। कबीर जो पैगाम, गुरु नानक जो पैगाम। तव्हां ॾिसंदव, मूंखे हैरत आहे त जॾहिं गुरु नानक मके में वियो ऐं काबतुल्लाह ॾे पेर करे सुम्ही पियो थक में, जंहिं माण्हू हुनखे पेरनि मां उथारे चयो त बाबा तूं काबे ॾे पेर करे सुतो ई, त हुन चयो यार माफ़ु कजां, मां ॾाढो थकियल आहियां, मूंखे ॿुधाए त ख़ुदा कहिड़े तरफ़ न आहे त मां होॾे पेर कयां। इहो ई त मैसेज आहे।
अॼु माण्हू बि फाथल आहे। अॼु जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त दुनिया में 650 खां वधीक मज़हब आहिनि। अञा तव्हांखे हैरत थींदी त इस्लाम में, असांजे इस्लाम में शियनि जा 27 फ़र्क़ आहिनि, सुनियुनि जा 600 खां मथे फ़र्क़ आहिनि, हिंदुनि जा अलाए केतिरा फ़र्क़ आहिनि, यहूदियुनि जा फ़र्क़। हर को फ़र्क़ो पाण खे सचो पियो चवे। हर माण्हू चए पियो, हर फ़र्क़ो, हर मज़हब पियो चए मूं वटि ई सचो पैगाम, हाणे अकेलो माण्हू वञे काॾे। इन जे लाइ गुरु नानक ऐं भगत कबीर हिकिड़ो बहितरीनु पैगाम ॾिनो, मज़हब तब्दील करण जी का ज़रूरत कोन्हे, फ़र्क़े चेंज करण जी ज़रूरत नाहे, पंहिंजो पाण खे चेंज करण जी ज़रूरत आहे। ख़ुदा कंहिं फ़र्क़े कंहिं मज़हब में नाहे, ख़ुदा रुॻो कंहिंजो हिकिड़े जो नाहे, कंहिं ठीको न खंयो आहे। ख़ुदा असां सभिनी जो आहे। ख़ुदा ॿाहिरि नाहे, ख़ुदा तव्हां में अंदरि मौजूदु आहे। जीअं स्वामी चयो आहे, ख़ालिक मंझि ख़लक, ख़लक सभु ख़ालिक में। ऐं उन खां पोइ हुननि हिकिड़ो रस्तो ॾिनो त ख़ुदा ॾे वञण जो रस्तो इहे रसूमात न आहिनि त तव्हां जेकॾहिं के ख़ासि प्रैक्टिसिस कयो, मां वरजाईंदुमि, तव्हां काशी वञो, के मंदर में पूॼा कयो या निमाज़ूं पढ़ो या ॾिघारो, त न, मुहबत जो पैगाम, माण्हुनि सां मुहबत कयो, छो त माण्हुनि जे अंदरि में ख़ुदा मौजूदु आहे। बेशक भक्ति उनजी हर वक़्तु यादि, जो दम गाफ़िल भक्ति करणी आहे, उनखे यादि करणो। सचो साईं बि साॻी चई ॻाल्हि त मज़हबनि मुल्कनि में माण्हू मुझाया। त ही ॻाल्हि जेका आहे, हा तव्हां हिनखे कंटिन्यू कयो। अली हसन साहिब जीअं मज़हब ते ॻाल्हाए पियो, हा त नाम हिंदू वारी ॻाल्हि, हा साईं जी जो न मैं हिंदू न मैं मुसलमान, त कबीर साहिब बि साॻी ॻाल्हि कई त मुसलमान हिंदू कहो तो हूं नहीं, मुसलमान भी ना है। वाह वाह। 5 तत्व का पूतला गे भी खेले माए, हिंदू कहूं तो हूं नहीं, मुसलमान भी ना है। वाह वाह। 5 तत्व का पूतला गे भी खेले माए। 5 तत्वनि जो ठहियल हे पुतलो आहे जंहिंमें उहा रब जी ज़ात पई थी हले, चमके थी। बिल्कुलु। हा जीअं गुरु नानक चयो, सर्ब में जोत जोत है सोए, तिस्ते चानण, सर्ब में चानण हो। वाह। सब में जोत, उहा जोत माना नूर आहे। अवल अल्लाह नूर पाया। सब में जोत, जोत है सोए, तिसदे चानण, सर्ब में चानण होए। जी, उन सां सभई असां ज़िंदा आहियूं। त उन हिकिड़े खे यादि करणु। जी, कुझु ॿियो ॿुधायो। हा, त असांखे जेको आहे उन रब से यादि करणो आहे, पंहिंजे मन खे उन सां लॻाइणो आहे। मन खे लॻाइणो ख़ाली माला न, जी कबीर साहिब चयो था, माला तो कर में फिरे, जीब फिरे मुख माए। वाह वाह, ज़बरदस्त। माला तो कर में फिरे, जीब फिरे मुख माए, मनवा त 10 फिरे, अहता सिमरन न आहे। वाह, हिनखे एक्सप्लेन कयो, ॾाढो सुठो। त बाबा माला त ख़ाली हथ में त फिरे थी न पई, ठीकु आहे न, ऐं ज़बान पंहिंजे मुंहं में हले थी पई। असल त तॾहिं जॾहिं तव्हांजो मन उन सां लॻे पियो। बाक़ी हीअं तव्हांजो मन ॾहनि न पियो फिरे, माला खणी तव्हां वियो, बाज़ारि त बंदगी था कयो पियो, ज़हन काॾे हेॾे धंधे में लॻो पिया, दुनिया में लॻो पिया, ॿारनि में लॻो पिया, इहा त बंदगी न आहे। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि सां असां अॼु प्रोग्राम पूरो था कयूं। त मालिक जो सिमरण, मालिक जी यादि, नमाज़, इबादत, बंदगी हमेशह दिलि सां कजे, मन जे हाज़ुरी सां कजे। अॼु उन सुंदर कलाम जूं के ॻाल्हियूं मां तव्हांजे अॻियां ॿुधायां थो। गुरु नानक साहिब जन उनखे कीअं था यादि कनि। यक अर्ज गुफ़्तम, पाण मके मदीने वञनि पिया त दराज जो ही कलाम पढ़नि पिया, फारसी कलाम आहे। यक अर्ज गुफ़्तम पेश तोदर गोश कुन करतार, माना मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हका कबीर करीम तूं बेऐब परवरदिगार। त हुनजी इन पंहिंजे मन सां स्थित कयो, मन सां उनखे यादि कयो। अल्लाह की कर बंदगी जंहिं सिमरत दुख जाए। ही कबीर साहिब जी बाणी, सभु गुरु ग्रंथ साहिब जा ही कलाम आहिनि। त पाण बाबा फरीद खे बि यादि कयूं त परवरदिगार अपार अगम बेअंत तूं, जिनी फसिया था सच चुमा पेर मूं, तेरी पनाह खुदा तूं बख़्शंदगी, शेख फरीद ख़ैर दीजे बंदगी। घुरण वारी ॻाल्हि बंदगी आहे, शेख फरीद ख़ैर, सभ जो ख़ैर, सभ जो भलो। अॼु जो प्रोग्राम हिते कंप्लीट कयूं था। सदाईं गॾु, हक़ मौजूद, सदा मौजूद।